अच्छा ही टुकड़ो कड़वा जो कोई था बीठा जो मेन गेट है पहिरें चौथी दीवार छा है सन जो पहिरें गेट मीरन जो चौकी है पहिरें सन जो हा इन टे गेट त शापिर गेट मोहन गेट हाँ। टे गेट हाँ, हाँ। शापिर गेट नहीं को मोहन गेट हा ये रस्तो जो है के रही अच्छा हिते जो हां हाँ असां गाड़ी मड़ी समा कयूं था पोइ अचूं घरी पियूं हाँ हाँ चाहे 50 रुपया ॾियनि था तव्हां मोलाई वेठा हाँ होटल वोटल आहे हिते हा गेस्ट हाउस बंगला होटल छा अंदरि होॾे 1000 वारो 2000 वारो जेको रही अच्छा खाइण पीअण जो हा सही सही चाचा तूं हिते घणे वक़्तु खां रही पोइ हिते असांखे ॿ टे 4 पीढ़ियूं गुज़रियूं 4 पीढ़ियूं ऐं पोइ छा कमु कयो हिते हिते असां वेठा मड़ा आहियूं कमु कोन थो न न न मड़ा न पर उहो तव्हांजो छा यानी गुज़ारण कीअं थिए बसि अलाह ॾे पियो ईअं अलाह कीअं थो बाबा बड़ी बहाने सां हाणे पुटु कमाइनि पिया हेॾां होॾां ॾियनि न न उहो पुछणु चाहियां थो त पुटु त हाणे कमाईंदा हूंदा न बाबा थोरो गाॾीअ छा पुछी हाणे अॻे मज़ूरी आहे ताक़त असां हो हींअर असांजी ताक़त न आहे कमाइण जी न न मुंहिंजो सुवाल इहो आहे त ज़ाहिर आहे तव्हां 7 या घणियूं पीढ़ियूं 4 पीढ़ियूं चयो आहे जी न जी जी 4 पीढ़ियूं तव्हां हिन टुकड़े में रहो था पिया त कीअं गुज़रान वरी कणिक जो कहाणे वरी हेठि था वञूं अच्छा काईंदा हा आहियो माना कीअं कणिक जे टाइम में हेठि लहंदा आहियो वरी आर जो साम्हूं जो हिते था अचूं हिते ईंदा जी। पोइ हिते पोइ कणिक पोइ जो पाणी किथां अचे मज़ूरी मज़ूरी हा कणिक जो पाणी किथां अचे पोइ सन मां कयूं था हिते वरी हीअ जेको आहे ठीकु आहे पठाण जो हा कीननि जो हेॾां शापिर गेट में हले थो साईं छा ठीकु आहे हिन दीवारनि जो साईं दीवारनि जो उनखे ठाहिनि हा, पिया जी, जी। पठाण उहे हा किथां जा उहे उहो भलो सां हेॾे जा कोटिया जा छो अच्छा सही अच्छा पोइ वरी जॾहिं तव्हां हिते ईंदा आहियो पोइ छा कंदा आहियो कणिक जॾहिं खणी ईंदा पोइ हिते पोइ छा हिते वेठा आहिनि पुट मज़ूरी वज़ूरी कंदा असां मड़ा आहियूं पोइ गाॾी वारी समा कयूं था असांजी ख़िदमत कंदा जेको हाल आहे अच्छा अचनि त गाॾी वारी असां ध्यानु कंदा जी जी सही हे मथे विया साईं इहो किलो आहे हा, छा सन जो छा पहिरियों गेट हिन जो माना 3 गेट आहिनि जी जी हिकिड़ो पहिरियों हीअ गेट हा आहे वरी वेंदो शापिर गेट शाहपुर गेट वरी मोहन गेट मोहन गेट आहे अच्छा ठीकु आहे सही अच्छा बोर्ड वोर्ड हिते कोन सरकार हा हया आहिनि अॻिते साईं न हिते जेको तूं 4 बजे के इहे गेट न आहे, इहे कोन हिते कोन आया अथनि मीरी को सराही आहे इहो हिननि जो कल्चर वारनि जो न अंदरि आहे वॾा जी तक़रीबन रेस्ट हाउस आहे रनिंग कोच कल्चर टूरिज्म एंड एंटी डिपार्टमेंट वारनि ठाहियो आहे सुठा हूंदा तो रूम ॾेखारींदो आहे ख़ाली हो ॾेखारियो तव्हांजो नालो छा आहे बेटा जी तव्हांजो नालो छा आहे खाली ख़ालिद टोटल घणा रूम आहिनि हिन में 8 हिननि में रूम खां अलावा अच्छा सिंगल में डबल अच्छा हिन में तव्हां यानी बैड आहे ॿियो बसि एल सी डी कोन तव्हां रखी आहे मांडे जो कीअं ऑर्डर ते ऑर्डर जेको अॻिलो फ़ोन ते ऑर्डर ॾींदो हा उनजा सामान न हीअ जेको तव्हां घणो वठो आहे रूम पर रूम 4000 4,000 24 आवर्स ईअं न उनमें मानी न आहे छा न उन जी मानी न आहे नाश्तो बि न कोई डिस्काउंट करे वेंदा आहियूं अच्छा मतिलबु रेट जेको आहे 4000 4,000 रुपया अच्छा उहा जे नाश्तो कीअं आहे हिते नाश्ते जो प्राइस आहे या मानी जी कुझु ख़बर आहे नाश्तो ऐं मानी ते ओतिरो ओवर रेट न आहे जेको माना हाई फाई रेट हूंदा आहिनि हा हा ओवर ई असां अॻिले ते छॾींदा आहियूं अच्छा अच्छा ठीकु आहे ऐं मानी छा छा मिलंदो आहे हिते मानी में साईं तव्हांखे तिके खां वठी पंहिंजो बिरयानी हा साईं
जेको बि ऑर्डर ॾींदो आहे न हा जेको सही माने किथे बि LCD न आहे तव्हांजी हीअं अच्छा ऐं लाइट जो कीअं सिस्टम आहे त लाइट हीअं सोलर सिस्टम आहे हा हा पंहिंजो 5 बैटरियूं 10 बैटरियूं हा हा अच्छा AC न लॻल आहे एसी ॿिनि में लॻल आहे त ॿिए में न आहे सही उहो यानी हलंदा रहंदो आहे हा ठीकु आहे सोलर ते हलंदो आहे सोलर अच्छा कीअं आहे हींअर माण्हू अचनि पिया माण्हू हींअर अचनि न जाम अचनि था जुमो छंछरु ते 3 ॾींहं फुल हूंदो आहे अच्छा ऐं जे अगरि फ़र्क़ु पियो को माण्हू ॿाहिरां खां अचे त बुकिंग त तव्हां त कीअं जीअं बुकिंग असां तव्हांजी कार्ड ॾींदा हा कार्ड ॾींदा कार्ड में माना फ़ोन ते माना तव्हां बुकिंग कंदा आहियो माण्हुनि जी ठीकु आहे जी सर प्रयास रेस्टोरेंट हिते तव्हां आहिनि हिते छा आहे ॿुधाईंदो थोरो हिते छा आहे छा आहे फैमिली हट आहियो अच्छा हिन जो छा आहे हा हा अञा फिनिशिंग जो कमु रहेगा फिनिशिंग जो कमु रहेगा हा अच्छा जी जी ये न्यू ईयर प्रोग्राम थियो न न्यू ईयर जे करे इन में जल्दी जल्दी सही अंदरि ॾिसूं था यानी फैमिली था हा सही ये सब एक टोटल घणा हिते आहिनि इहे जी घुमण वारो अच्छा अच्छा सही बाबा हिते छा आहे इहो होटल आहे जी हाँ अच्छा हिते कीअं था मानी छा आहे सिस्टम पर हेड आहे या छा आहे ऑर्डर ते अच्छा कीअं था ॾियो मानी जे कढ़ाई ठाराईंदो 1500 रुपया किलो सां गॾु चपाती मानी छा नान चपाती ऐं ॿियो छा आहे सब्जी वब्जी में सब्जी अच्छा आलू जो छा आहे आलू कीअं आहे कीअं था ॾियो 200 रुपया आलू ऐं दाल 150 रुपया ऐं चपाती छा आहे ताज़ी ठाहींदा आहियो सभु कुझु हिते ठहंदो सॼो हर शइ सही ऐं कोल्ड ड्रिंक छा प्राइस आहे हिते हीअ वॾी 500 ml न हीअ घणा इहा 150 जी आहे हीअ घणा हीअ आहे घणा ml आहे चल ठीकु आहे ऐं पाणी जी बोतल नंढी लोकल 30 रुपया अच्छा ठीकु आहे अंदरि ॾिसूं था कहिड़ा कहिड़ा जी बाबा हीअ तव्हांजो किचन आहे सही
मूंखे जो न चयो न साईं तो को जीअं पुछे न सवाल सवाल खे तूं कटिजांइ भाई वो कागज़ कटी सवाल के मां पूरो फोल्डर शरीर चवंदो करो ॾिसी चवंदो झलन सर लो अगते लो सर अच्छा अच्छा हाँ अचे हाणे ईअं चल हाँ सर लो सर ख्याल करो हाँ हाँ हिन में भाॻे गाॾी हलंदी न मेराण त हली वेंदी हिकु त बेकरी आहे हुनखे ॿियो बिस्कियूं हीअं न आहे पर ही गच बच पोइ ही पर इहो ई बसि वोट इहो आहे यार हा सॼो कुझु आहे हाँ सर साउंड बोलेगा किरड़ी वांगुरु हाँ हाँ सही वो चित दे विच दे वो हिन पासे जो पासो इते सर इते भी जाओ बस इते कहिड़ो तव्हां उन्नड़ आहे उन्नड़ किथां जा दौलतपुर दौलतपुर माना काज़ी खां परियां हा हल भेण तव्हां ऐं तव्हांजे पाड़े जो सकरण जो हा तव्हां हिन किले जे बारे में कुझु ॼाणियो था तव्हां ॿुधायो हा तव्हांखे ख़बर आहे कुझु असां
बसि इहो ई था ॿुधूं त? साईं जी किताब में GM साहिब जी किताब में लिखियलु आहे छा थियो? उहो मूं पढ़ियो न आहे बाक़ी माण्हू था चवनि भई 2000 साल पुराणो आहे जीअं मुख़्तलिफ़ हमलावर आरेसर ॿुधाईंदो आहे हा त असां ते 12,000 हमला थी चुका आहिनि सिंधी क़ौम ते हा अहिड़े हिसाब सां माना असां ते मुख़्तलिफ़ क़ौमूं जेकियूं न काहूं कंदियूं हुयूं हा पोइ उन्हनि काहनि जे नतीजे में माना उन्हनि खां महफ़ूज़ रहण लाइ अहिड़ा अहिड़ा क़िला ठाहिया अथनि हीउ हिकिड़ो क़िलो न आहे पर अहिड़ा सिंध में खोड़ क़िला तव्हां ॾिसंदा या हिन में तव्हां घिरण सां तव्हां ॾिठो हूंदो त माना दरवाज़ो आहे वरी दरवाज़े खां ओट में वरी हीअं जेको आहे सो इहो लॻो पियो आहे क़िल लॻा पिया आहिनि माना त हमलावर ईंदा हुआ हाथी ऐं वॾा माना मजीकूं जेकियूं खणी ईंदा जीअं मोहम्मद बिन कासिम खणी आयो हो पोइ हुन में राजा ॾाहर जे क़िले खे निशानूं बणायूं हुयूं अहिड़े हिसाब सां दरवाज़ा भञियईं उन में काहे पवंदा हुआ पर जेको आहे सो हिननि उहे कारीगरीअ जे हिसाब सां इहो क़िलो ठाहियो आहे त माना वरी अड़ थी अचे माना हाथी हिनखे माना डायरेक्ट हीअं भाॼी भाॼी ॾह न हणी सघनि अहिड़े हिसाब सां माना असां थोरो घणो जेको ॿुधो आहे 2100 साल माना हीउ पुराणो आहे अच्छा हा पर ईअं सम्झासीं ईअं छो आहे कहिड़ो त क़िला जेके आहिनि हा उन्हनि जे इर्द गिर्द आबादियूं कोन्हनि छाजे करे आबादियूं अॻे माण्हू थोरा छा मसलो अॻे माण्हू थोरा न जेके माना तख़्तगाह हूंदा न हा उहे कंहिं महफ़ूज़ जॻह ते वञी ठाहींदा हा ऐं हूअ आबादियूं त ॿिए पासे खोड़ आहिनि तव्हां ॾिसो अॻिते हली हा वरी आबादियूं आहिनि या ॾिसो त आमिरीअ जेको उते बि जेको आहे सो इहो अहिड़े हिसाब सां आहिनि हा अहिड़े हिसाब सां माना हीउ बादशाह जो जेको तख़्तगाह हूंदो न हा उन खे महफ़ूज़ बनाईंदा इन मतिलबु त हीअ माना बादशाह हिते रहंदो या बादशाह हिते रहंदो हो हा। ऐं बादशाह जूं फ़ौजूं हिते रहंदियूं हुयूं हा। तव्हां विया हूंदा मीरनि जे कोट ते त उहो बि हिन जे माना डिज़ाइन सां। डिज़ाइन ते माना ठहियलु आहे ठहियलु आहे हा सही आहे अहिड़े हिसाब वधीक हिन जे बारे में जेको आहे सो अञा बि ख़बर घणी हूंदा हुजे मूंखे पर साईं जो किताबु आहे हिकिड़ो सिंध जो कल्चर ऐं अहिड़े हिसाब सां हा, किताब नालो। दोस्त नालो ॿुधायो मूंखां नालो हींअर विसरी वियो आहे हा उन में घणी माना जेको आहे सो हिन जे बारे में मालूमात आहे ॾिनल साईं लिखी आहे अच्छा पोइ साईं माना वाज़े ॿुधाए थो त हीअ कीअं ठाहियो हा, आहे साईं ॿुधाए थो पर वरी अता मोहम्मद बंभरो बम्बर साहिब हा अता मोहम्मद बंभरो उहो थो चए त मूं हिकिड़े ॾींहुं कंहिं दोस्त खां पुछियो त असीं सिंधी हेतिरी 5000 साल पुराणा माण्हू ऐं असीं थोरा छो त हुन चयो त हुन माना तफ़सील सां ॿुधायो त बाबा असां ही जेको मुख़्तलिफ़ क़ौमूं अमेरिका में यूरोपी मुल्कनि में जर्मननि में इहे वञी रहिया आहिनि इहे सभु हितां खां शुरू थिया आहिनि इहे माण्हू सिंधी आहिनि हा पर पोइ अॻिते हली इन हितां सिंध खे छॾण जे करे पोइ जूं ॿोलियूं ॿियूं थियूं ऐं अहिड़े हिसाब सां माना हू पोइ वधंदा विया असीं इन जे करे थोरा हुजे हिते मुख़्तलिफ़ हमलावर ईंदा विया पोइ लुटींदा विया फुरींदा विया अहिड़े हिसाब सां अता मोहम्मद बंभरे जो इहो चवणु ठीकु आहे हा अच्छा ॿियो इहो सुवालु हूंदो आहे जीअं क़िला जेके ठहंदा आहिनि जी उहे हूंदा आहिनि आबादियुनि जे वेझो या छा हा या ॿिया जेके क़िला ठहंदा आहिनि उहे आहे दरिया जा जेके वहकरा हूंदा आहिनि दरिया जा वकरा ईअं न पोइ छा तोखे लॻे थो छा हिते को अहिड़ो को वहकरो या अहिड़े का शइ ॾिसण में अचे थो का हिते वकरा बकरा कोन था अहिड़ा नज़र अचनि ख़ासि बाक़ी चश्मा चश्मा मींहं वारा जेके मींहं वारा छा चश्मा नयूं छा चवंदा आहिनि इनखे? नयूं 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 चइबो आहे न नयूं इहे? चवंदा आहिनि हा उनखे उहे वही ईंदियूं आहिनि पोइ उन जो पाणी जेको आहे सो कठो करे हा। ऐं रखंदा आहिनि पोइ उनखे इस्तेमालु कंदा आहिनि हा, सही आहे भला हीअ यानी जेको जेको पंहिंजो मोहन जो दड़ो आहे जी जी उनखां पोइ जी ॻाल्हि हीअ त न मोहन जो दड़ो ऐं ही माना मोहन जो दड़ो त अञा बि माना आगाटो आहे अगाठो आहे आगाटो आहे ही उन खां पोइ जो था ॿुधाइनि हा। तारीख़ दाननि जो चवणु आहे हाणे मोहन जो दड़ो ते 5-8 ॾींहं थींदा पहिरियां हा त यूरोपी मुल्कनि जो वॾो इजलास हो वञे उतां जा जेके अदीब तारीख़दान मुहक़िक़ उहे आया त ही जेकी लिखत आहे हम्म, जेकी केरु अॼु ताईं पढ़ी न आहे सघियो उनखे पढ़ण जे लाइ माना फ्रांस जर्मनी अमेरिका बर्तानिया ॿिया जेके बि पेरिस इहे मुल्क इन जा माना वॾा वॾा अदीब हुया आया त इन ॿोलीअ खे असीं पढ़ी ॾिसूं हा। त इहा ॿोली जेको आहे सो कहिड़ी आहे ऐं कहिड़े दौर जी आहे कीअं हम्म, पोइ शायदि इन जे बारे में वधीक मूं ख़बरुनि में न आहे ॿुधो त पोइ इन जे माना अच्छा इहो कहिड़ो इहो थोरो ॿुधाए हीअ किताब जेकी छा चवनि त हीअ किलो कंहिं ठारायो कुझु ख़बर आहे न इन जे बारे में मूं घणो न आहे न पढ़ियो ॿुधो हा हा जंहिंमें जेको दौर हूंदो आहे जीअं कलोड़ा मीरन या ॿिया जेके दौर
ही उन्हनि खां बि अगाटो अगाटो आहे। हाणे 2-3 ॾींहं पहिरियां थींदा त न्यूज़ नेशन इंडिया जो हिकिड़ो चैनल आहे हा उन ते मूं ख़बरूं पे ॿुधियूं त जेको आहे हिकिड़ी क़ौम पिया ॾेखारीनि जेकी माना आर्या क़ौम हा उन खे बाबा हिकिड़ो माना पातल हुजनि ऐं असां जहिड़ियूं शिकिलियूं सिंधी माण्हुनि जहिड़ियूं शिकिलियूं उन्हनि जूं माना हुजनि त मूं सम्झो त यार मां पहिरियां सोचींदो त शायदि असांजा अदीब कूड़ था हाणे असांखे ॿुधाइनि त असीं बाबा हेतिरा पुराणा आहियूं पर पोइ मूं चयो यार दुनिया चए पई त असीं पुराणा आहियूं त वाक़ई असीं पुराणा आहियूं पर अफ़सोस जो असां पाण विसारे छॾियो आहे सही त असीं कहिड़ी क़ौम आहियूं सही सॼी दुनिया खे अदब अकुल सम्झ सभु असां सेखारियो हा सही हा सो हिते भला मूंखे ॿुधायो फर्स्ट टाइम आया हुया मां अॻु में हिकिड़ो भेरो आयुसि पर कंहिं दोस्त ॿुधायो त मीरीन कोट असल में जेको मीर न अच्छा ही असां आयासीं हिते हा त असांखे रस्ते ते हिकिड़ो गेट थो मिले हा अॻियां उहो वरी उनखे रनी कोट चए थो वञे रनी कोट उहो हा मीरीन कोट ही आहे ही मेरिन कोट आहे हा रनी कोट उहो रनी कोट उहो आहे अच्छा अञा बि हिकिड़ो ॿियो बि टियों बि आहे दर वारे ते उहो कीअं आहे हिते टे ॿुधाइनि पिए रनी कोट मीरीन कोट ॿियो ईअं त परिन जा तलाव ॿुधनि पिया उहो छा आहे परिन तालुक ख़बर आहे हा परिन जा तलाव परियां आहिनि थोरो हीअं अॻिते वही हा हा दोस्त आया पिया असांखे ॾेखारियो बाबा ॾिसो असीं पगिरजी आया हा आहियूं हा विया पिया दोस्त वरी सन जे तरफ़ पिया साईं जो पिंडाल सजायल आहे हा अॼु हा तव्हांखे सभिनी खे ख़बर हा आहे हा त उतां थींदा मोटियो पिया बाबा ॾिसो असीं पगिरजी आहियूं ऐं पंधु परे थो वञे वञो त पोइ भली अच्छा वञो इन जी छा आहे जेका परिन जी इन जो छा आहे कुझु ख़बर आहे परिन जे बारे में चवंदा त कंहिं दौर में अॻे हा परियूं हूंदियूं हुयूं बादशाह हूंदा हा पोइ बादशाह उहे जेके कंहिं टेम में परियुनि सां शादियूं कंदा हुआ पोइ इहो तव्हां कुझु मुख़्तलिफ़ ॻाल्हियुनि में या जेके राया ॾींदा आहिनि वॾड़ा अॻे ॻाल्हियूं ॿुधाईंदा हुआ त बाबा परियूं देव हिन फलाण अहिड़ियूं अहिड़ियूं ॻाल्हियूं ॿुधाईंदा हुआ पोइ ओड़े हिसाब सां माना हिते बादशाह रहंदा हुआ पोइ परियूं उन ते या फिदा थी पवंदियूं या आशिक़ थी पवंदियूं अहिड़े हिसाब सां अच्छा सही अच्छा हीअ छा आहे तव्हां कुझु ख़बर आहे परिन जो खूह आहे इन असांखे थोरो महसूसु थिए तव्हां ॾिसो न हीअ त ताज़ो हिनखे भितूं ॾिनल आहिनि पर हेठि हीअ अञा ऊन्हो आहे तमामु घणो असांजे रस्ते ते आयासीं रस्ते ते असांखे तव्हांखे मिलियो नलको मिलियो हा नलको उन मां हीअ पाणी भरियो अथऊं हा माशाल्लाह सुठो इहो पाणी चश्मे जो आहे चश्मे जो ऐं मथां इहो पोइ वहंदो अचे थो हा 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 या दरिया मींहं वसंदा आहिनि न पोइ नयूं वरी ईंदियूं आहिनि अहिड़े अच्छा हीअ आहे खूह ॾिसो तव्हां हेठि निहारियो न हीअ त ताज़ियूं बिचूं आहिनि पर हू ॾिसो माना हेठि पाणी सुणो अचे पाणी सुणो अचे न पाणी न सुकल आहे हा या हिकिड़ा चश्मा ज़मीन मां हीअं बुड़ बुड़ करे निकिरी पवंदा न उहो ई थी सघे ही चश्मो आहे पोइ माना सही माना ही हिकिड़ो जंग जे लाइ ठाहियो अथनि या जंग जे लाइ जेको आहे न महफ़ूज़ पनाह गांव तव्हां हेॾे पनाह गांव पनाह गांव ही ॾिसो तव्हां हेॾे हलो जीअं मीरनि वारो कोट हो त उन में हिते बादशाह जेको आहे सो पंहिंजी महफ़िल सजाईंदो हो हिते ॾिसो पंहिंजो जेको आहे फ़ौजी लश्कर वेहंदा हुआ या वरी हिते जेको आहे सो फ़ौजियुनि लाइ खाध खुराक रखी वेंदी हुई अहिड़े हिसाब सां सही आहे हिननि खे ई ॾिसो ॾिसो लॻा पिया आहिनि हिते थी सघे को दर लॻल हुजे अहिड़ो या मुंहं जे दड़े ते तव्हां विया हूंदा त हिकिड़ो गोल ठहियल आहे हिन पथर जो उन में वरी हिन विचार में आहे माना उन में हिकिड़ो माना हुन में पवंदो आहे हेठि किलो पवंदो आहे पोइ उहो दर हूंदो आहे पोइ उन दर खे हिन वराए छॾिबो आहे हिन खोले छॾिबो आहे माना हेॾे खोलियोसि त हलियो वञे हेॾे खोलियोसि त ॾह भले ऐं अहिड़ा पथर मूं सोचियो यार पोइ ही पथर त 5000 साल पुराणा त वरी अहिड़ा पथर असांजे ॻोठ में अॼुकल्ह जे दौर में बि असां ॾिठा त वरी हिते मूंखे हिकिड़ो थोरो जेको आहे सो शक थियो त यार किथे ही कूड़ त न आहे ऐं असां जे दौर में त पोइ 5000 साल वरी इहो साॻियो असीं अॼुकल्ह त ॾिसूं पिया पर इन बारे में मूं जेको आहे कुझु सिंधी अदबी संगत अहिड़नि दोस्तनि सां मूं पुछियो उन्हनि चयो त जेको मुसलसल असां तव्हां ॾिसंदा हूंदा त माण्हुनि पाण बदिलायो पर असांजी क़ौम पाण न पई बदिलाए असांजी ॾिसो न त हिकिड़ो काठ जी हिकिड़ो वरो हूंदो आहे त बि असांजा वॾड़ा रखी छॾींदा आहिनि त बाबा हीअ वॾनि जी निशानी आहे ऐं
त अहिड़े हिसाब सां माना असां उहे शयूं उहे ई साॻियूं अपनाईंदा पिया उहे ई साॻियो कल्चर उहो साॻियो माना हिसाब किताब असीं अञा ताईं अपनाईंदा पिया दुनिया बदिलजे बि पर असीं उहो पंहिंजो जेको रस्मो रिवाज उनखे छॾण लाइ अञा माना तयारु न आहियूं ॾिसो त अजरक ॾिसो त हुन मूर्तीअ खे मोहन जे दड़ियारे खे पातो पियो पर असां वरी बि उहो साॻियो पातो पिया अञा ताईं उनखे माना संभालींदा पिया अचूं पंहिंजी सुञाणप खे ऐं छॾे नथा सघूं अच्छा हा ठीकु आहे तुंहिंजी वॾी महिरबानी बाबा महिरबानी ठीकु आहे जेके दोस्त आहिनि मां थोरो हिते मतां को सिंधी भाई यूट्यूब ते ॾिसे त असां एतिरी मिसाल यार ग़रीब माण्हू आहियूं तइलीम एतिरी कोन पिराए सघियासीं पर गुरबत जे करे हा पर असां साईं GM सर पैरोकार हुजण जे नाते असां सां जॾहिं दोस्त बहस कनि त बाबा तव्हांजो GM साहिब हिन उन खां तंग अची असां तारीख़ जो मुतालो करणु शुरू कयो तारीख़ जो असीं एतिरा किताब त कोन वरिता आहिनि बहरहाल पोइ बि जेके वरिता अथऊं त उन्हनि में तारीख़ जे बारे में घणो कुझु लिखियलु आहे मां दोस्तनि खे पैगाम ॾियणु थो चाहियां त तारीख़ खे पढ़ो त असीं छा आहियूं असीं सॼी दुनिया खे इल्म अकुल ॾाह सभु कुझु असां ॾिनो हा ऐं तव्हां तारीख़ पढ़ो ऐं पाण खे सुञाणियो त असीं सिंधी आहियूं छा महिरबानी अजूबा दिखासी ये दीवार चीन हाँ दीवार चीन हिन वांगी आहे शाह सुराज दी साईं बिस्मिल्लाह कुछ मथे पूरे दीवार चीन आहे बाबा अल्लाह से सभी लोग सब फिर तारुफ कराए मुझे असां मेड़ को आया हूं हां के खैर पुनाथन शाह का आया हूं जी जी मुझे नालो आहे हबीब हजूरी साईं आहे फेस काचो वाला हां पंहिंजी तंज़ीम भी आहे जेका समाजी तंज़ीम आहे काचो फाउंडेशन अच्छा साईं साईं जा पंधेड़ी पर हे सॼी सिंध पंहिंजी कोन आहे वाह थी आयो या असां जा कुझु दोस्त मथे विया आहिनि असां पोड़ा बीठा आहियूं अच्छा हा तव्हां जमा था कयूं हलो तव्हांजी हिमतूं जवान आहिनि मगर से वॾी महिरबानी लेकिन तव्हांजे हिकु वक़्तु दफ़ो ॾिसी आया आहियूं असां हा जी सर हिकु दफ़ो दीदार थियल आहे वरी ॿिया नवां वठी आया आहियूं हमरा कीअं था सैद जी नगरी ते भलो ॿिया दीदार बि कयूं कीअं था महसूसु कयो हिते हिते साईं महसूसु कुझु ॿुधाईंदा इन तारीख़ी बाग जे बारे में कुझु असांजा दोस्त ॿुधाईंदा हा ऐं असां अञा इन में आहियूं 605 में त ही हेॾी वॾी जेका आहे सा हिकिड़ी इमारत हेॾो वॾो कोर्ट ऐं इहो कहिड़े मक़सद लाइ ठाहियो वियो हो कहिड़े दौर में ठाहियो वियो हाणे इन ते त वॾा का स्कॉलर हुजनि जेके घणो करे हिन में जो मवाद जेको आहे अंग्रेज़ी में हूंदो अच्छा या कंहिं ॿी कंहिं ॿोली में तारीख़ जेका दुनिया जी आहे उन दुनिया जी तारीख़ खे जेकॾहिं ॾिसबो या पढ़बो त हिन जो मवादु मिलंदो पर हिते असां वटि इन जो ख़ासि को मवादु कोन्हे अंग्रेज़ी में लिखियो आहे हा हा उनमें छा लिखियो अथनि उहो असां न पढ़ियो आहे मां चवां थो थियणु खपे उहो हिते हिकिड़ो दफ़ो अॻ में जेको आहे सो काको अलण लॻारी अलण हुयो थिएबो काको अलण थिएबो डिस्ट्रिक्ट काउंसिल जो मेंबर हो पोइ उन जेको आहे सो हिते सेमिनार मथे करायो घणो करे गवर्नर जहांदाद ख़ान हुयो पोइ उन वक़्त में सोवेनर बि निकितो हो नई ज़िंदगी वारनि बि कढियो ऐं पैगाम रिसाले वारनि बि कढियो उन में मज़मून हुया पर हाणे घणो वक़्तु असांखे याददाश्त हुई आहे साईं अकबर सुमर साहिबु राइटर अथव तक़रीबन 7 किताब लिखिया आहिनि कुझु गॾो किताब वठी त मूं बि लिखिया आहिनि जी पर तहक़ीक़ कमु हुजे न असां चओ था पंहिंजे दौर जो थोरो घणो कमु ॾेई वञूं 4 किताब जेको आहे हिकिड़ो त मां पंहिंजे जेको आहे हुन ते क़बीले ते लिखियो आहे जहिड़ी ख़ानदान जूं इल्मी अदबी ख़िदमतूं वरी ॿियो शाइरी जो किताबु हुयो संधा चोलियुनि छोह ऐं उन खां पोइ ॿिया स्कूल जो सोवेनर कढियोसीं मां पर रिटायर्ड इस्लामिया जो टीचर आहियां कुझु किताब पढ़िया अथऊं कुझु किताब असां बि लिखिया आहिनि साईं अकबर सुमरो साहिब जी ॻाल्हि ॿुधी अथऊं साईं फैज़ काछवाला साहिबु कुझु ॿुधाईंदो उन खां भली पुछो जी सर ॿुधायो भला हा साईं असां हाणे साईं वारा असांजा उस्ताद आहिनि पर असां बि टूअर जे हवाले सां या वरी जेको पाण खां जेके वॾा आहिनि उमिरि दराज़ जीअं चाचो ख़लीफ़ो साहिबु आहे माॾे वारो हकीम उन सां कचहरियूं या असांजो डॉक्टर अज़ीज़ुल्लाह गोहे साहिब सां या ॿिया जेके तारीख़ ते जेके लिखण वारनि सां कचहरियूं कयूं आहिनि असल में हीउ जेको क़िलो आहे हीउ उन टाइम जे राजाउनि जे दौर जो क़िलो ठाहियो वियो आहे
हीअं हिन जो हिकिड़ो गेट आहे मोहन जो गेट, राजा मोहन जे नाले सां राजा मोहन मनसूब आहे। जीअं हाणे मां समुंड ते वियुसि, उते बि राजा जो जेको किलो असां ॾाहर जो जेको ॾिसी आयासीं, उन किले जो ऐं हिन किले जो ऐं मोहन जे दड़े जो इहे जेके मंज़र आहिनि इहे पाण में मैच थियनि था। माना को हिकिड़ो कारीगर हुजे या उन मां को न सी उन टाइम जे राजाउनि जी ॻाल्हि थो कयां, ही उन दौर जो ठहियल आहे। जीअं हींअर मां पाण चांडियो आहियां, मुंहिंजे कबीले जो जेको राजा आहे उहो सरदार खान आहे, सही आहे, हुन पंहिंजा हींअर 3 किला ठाहिया आहिनि। कंबर में किलो आहे, गड़तल में किलो आहे, ऐं ॿियो मथे कुते वारी कबर ते हींअर किलो माना उनजो बुनियाद रखियो आहे, उहो ठाहे पियो। सही सही। सो ही उन टाइम जे राजा मोहन जे दौर खां पोइ जो आहे, छो जो राजा मोहन जो जेको नालो हिन ते लॻल आहे, जंहिं ही किलो ठहिरायो आहे, हुन पंहिंजे ॾाॾे जे नाले सां हिकिड़ो गेट या पंहिंजे पड़ॾाॾे जे नाले सां हिकिड़ो गेट हिते यादगार लॻायो आहे। सवाल इहो आहे त जेको तव्हां मोहन जो गेट था चओ, इहो किथे लिखियलु त मूंखे किथे ॿुधायो आहे, न को छा इहो कीअं माना आयो या हलंदो अचे रिवायतुनि खां? न साईं, रवायतनि जी ॻाल्हि बि आहे जी। हिते 4 गेट आहिनि, सन गेट, आमरी गेट, अलीआबाद गेट ऐं मोहन जो गेट। हाणे जेके 3 गेट आहिनि उन्हनि जा नाला चेंज करे छॾिया अथनि, जेके पोयां वक़्तनि ब वक़्तनि जेके हितां जा लोकली सतह ते जिन्हनि ज़ोर वरितो, जीअं डेरा मुराद जमाली जो मिसाल वठो, झटपट विसरजे, डेरा मुराद जमाली विसरजे, डेरा अलहयार विसरजे, आहे हिकिड़ो झटपट जेकाबाद क्रॉस करे बलोचिस्तान में दाख़िल थियो, हिकिड़ो शहर आहे, 3 नाला अथसि। उहो इन जे करे हाणे मां उतां जा MP थियुमि, मां पंहिंजे ॾाॾे जे नाले सां डेरा मुराद कयोमांसि, साईं MP थियो, साईं डेरा अलहयार करे छॾियो, माना ईअं। ऐं असुल उहो झटपट आहे, झटपट हिकु वाणे जो नालो आहे, उन जे नाले सां उहो ॻोठ हो, हींअर वॾो ज़िलो थी वियो आहे। हीउ जेको किलो आहे न, हिन किले सां जेको तालुक़ु आहे मोहन जे दड़े सां, हिन किले जो तालुक़ु लॻे थो जेको राजा ॾाहर जे किले जो जेको समुंड वारो जिथे हुनजो मोहम्मद बिन कासिम हुन ते अटैक कयो आहे, उहो किलो ही किलो मोहन जो। उहो कहिड़े इलाइक़े में आहे जेको राजा ॾाहर जो किलो? उहो साईं जीअं ई तव्हां कराची असांजो माछ हिन में भैंस कॉलोनी खां अॻियां वेंदो, लट ॻोठ जेको जतन जो आहे, जतन जे ॻोठ खां उतां असां तक़रीबन 4 कलाक समुंड में माना सफ़र कयोसीं। बोट आहे मुंहिंजे दोस्त जो पंहिंजो पर्सनली, हाणे तक़रीबन हफ़्तो थिए, मुंहिंजी ID ते उहे वीडियोज़ बि पिया आहिनि। पोइ असां उते वियासीं, उते लथासीं, उहो बि असां किलो बाक़ाइदगी सां घुमियासीं, ऐं उनजा पस मंज़र जे विच में विच समुंड में सही। उते 2 ॿेट आहिनि, हिकु उते बुज़ुर्ग रखियल आहे जंहिंखे पाणी कॾहिं बि समुंड ॿोड़ियो कोन्हे, ऐं हुनजे साल में मेलो लॻंदो आहे 3 ॾींहं। 3 ॾींहंनि में उहो सॼो मैदान ख़ाली, मेलो लॻे, वरी पाणी पाण समुंड जो ईंदो, सिर्फ़ु दरगाह जी तुरबत छॾींदो आहे, बाक़ी माण्हू लॾे खणी वेंदा आहिनि। ऐं उहे जत फ्री में तव्हांखे खणी ईंदा मेले दौरान, को किरायो कोन्हे मेले दौरान। हींअर डीज़ल जो किरायो या पेट्रोल जो, पर असां उन ॾींहुं 80 लीटर तेल साड़ियोसीं। असां जेको सॼो ॾींहुं उते समुंड में हलियासीं त बोट में। त ॻाल्हि खुटाइणो हिन किले ते था अचूं त ही किलो माना मोहन जे दौर जो आहे, माना राजाउनि जे दौर जो आहे। अच्छा, ही जेको यानी छा दिफ़ा जे लिहाज़ सां ठहियल आहे या राइश जे लाइ? दिफ़ा जे लिहाज़ दिफ़ा लाइ, पर रहाइश बि आहे अंदरि राइश आहे। हाणे राजा जिथे रहे थो त राजा ही ॿाहिरों पंहिंजा ही कोट लॻाए छॾिया, ऐं ही चौकियूं आहिनि। हाणे ही जेका चौकी आहे, का चौकी तव्हांखे मिलंदी 4 माण्हुनि जो स्टाफ हिते, कंहिं चौकी में 6 माण्हुनि जो स्टाफ, कंहिं चौकी ते 10 माण्हुनि जो स्टाफ हुनजो मुक़ररु थियल हुयो। उन टाइम में के वॾा औज़ार न हुया, घोबाटा हुया, तीर कमान हुया, गज़ कमान हुया, जेके हीअं सुंबा साम्हूं उछलाए हणबा। इहे जेको हेठि लायूं जने मीरनि जे कोट खे पिया आहिनि, उहे माना तीर अंदाज़ी हिन साईं मीर पोइ जी ॻाल्हि आहे, माना राजाउनि खां पोइ घणो टाइम पोइ मीरनि खे जेॾी महिल अची अंग्रेज़ उथारियो त ईअं मीर कोन उथिया हा। उन में बि चांडियनि पंहिंजो हिकिड़ो माना किरदारु अदा कयो, जो सर जा ऐं नवाब जा खिताब वठी अंग्रेज़ सां पंहिंजा माण्हू माराए पंहिंजूं जागीरूं हथु कयूं। सो ही जेका ही किले जी ॻाल्हि आहे न, ही मां तव्हांखे उन दौर जी माना ॿुधायां थो, जो ही माना मोहन जे दौर जी थो ॿुधायां, 5000 साल अॻु जी ॻाल्हि थो ॿुधायां। ही अॼु जी ॻाल्हि न आहे, ही पुराणी ॻाल्हि आहे, हिननि किलनि जी पुराणी ॻाल्हि आहे। मीर त हाणे जा थिया। पर जीअं हिन जी डिज़ाइन आहे त मीरनि जे किले ते वञी ॾिसो त उहो बि ईअं ई सही।
वरी ॿिया उहो जैसलमेर या बीकानेर इहे हितां रस्ता जेके सिंध जे तरफ़ ईंदा हुआ त हितां बि जेके सिंध ते हमला थींदा हुआ त 2 टे ॾींहं पहिरियां ॿुधायूं पिया त हिते बि जेको आहे सो मीरपुर ख़ासि या अछड़े तरह ओॾे बि अहिड़ा किला हिन टाइप जा जेके हिनखे ॾिसी उहे मथां ठाराया मिसमार थी चुका आहिनि। सही पंहिंजो नालो ॿुधायो। गुलाम रसूल नवाब वली में। अच्छा ठीकु आहे जी छा चओ। मुंहिंजे चवण जो मतिलबु आहे हिन में जेके सुराख आहिनि माना मूंखे जेके मोर्चे में सुराख आहिनि माना कंहिं दौर में असां वटि सिंध में मुंहुं भरणी बंदूक आहे माना उनखे जीअं नंढे लाइ असां हिकिड़ो पिस्टल वठंदा हुआसीं मुंहं में काठ जी गोली विझी हुनखे ठोके पे फायर कंदा हुआसीं मिलनि त मिलंदो त हिननि जा जेके ही सुराख जेके ॿुधाइनि पिया उन्हनि मां इहा साबित हुई उन दौर जो आहे शायदि उन दौर में अहिड़ो जदीद हथियार हुयो जेको तव्हां विझी धक हणबो जेसीं तीर कमाइण जो तालुक आहे त तीर कमर तां तकबो न त माण्हू निशानो न हणी सघंदो ईअं उध ते खणी को निकिरी वञे त ॿी ॻाल्हि माना हर कंहिंजी पंहिंजी सोच आहे पर जेको मुंहिंजी सोच आहे ऐं मां जॾहिं कोट ॾिजी वियो हुयुसि उन किले जी हिन सां बुर्जनि जी कुझु मुशाबत मिले थी ठाहिण जा तरीक़ेकार हालांकि कोट ॾिजी चवनि था मीरनि जो ठाहिरायल आहे कोई एतिरो पुराणो कोन्हे ऐं हिन जे बारे में चवनि था तमामु पुराणो अज़ीम आहे पर उन बारे में माना जेका सिचुएशन थी ॾिसजे जेको ठहियल आहे हीउ हुननि जो हिकिड़ो हुयो जीअं हींअर खणी टूल प्लाज़ा पाण चऊं अॻे सभु सॼो सफ़र ॿेड़ियुनि रस्ते थींदो हो पोइ जेके ॿेड़ा गुज़रंदा उन्हनि खे बीहारे चेकिंग कई वेंदी ऐं टैक्स वरितो वेंदो जीअं ही बुर्ज ठहियल आहे विच में मुंहिंजे ख्याल में थी एतिरो पुराणो कोन्हे जेतिरो चयो वञे थो हाणे सभु कंहिंजो पंहिंजो। अच्छा पोइ हिते लॻे थो तव्हांखे निशानी का जंग जी लॻे थो जंग जी त थी हुजे का किलो ठाहियो आहे त का शइ टुटी हुजे उन बम में जेका उन दौर हथियार था मुंहिंजो ख्याल इहो आहे त ही दिफ़ाई किलो ज़रूर हो पर जेको वक़्त जो बादशाह हो जेको मेरी कोट आ गया उते उनजी राश हुई ही किलो 40 किलोमीटर आहे। अच्छा हा किथे किथे मसमार थी वियो आहे किथे आहे बि सही जेकर तव्हां हिनखे मुकमल ॾिसंदो न त हिनखे उन मेरी कोट खे चो तरफ़ बुर्ज ठहियल आहिनि यानी की उहो जेको बादशाह या मीर साहिब रहंदो हो सभु हुनजी सिक्योरिटी हुई। सही कुझु जेको आहे हिते क़बरूं अंदरि अथव मुक़ाम हिकिड़ो आहे हा अंदरि मुक़ाम आहे हितां मुक़ाम आहे उते क़बरूं जेको आहे तव्हांखे पुराणियूं क़बरूं जेके आहिनि महसूसु थींदियूं त कंहिं झड़प में या कंहिं जड़े में माण्हू जेके ज़िबो आहिनि क़बरूं पोइ हाणे खणी मिसमार थियूं पर हींअर क़बरूं आहिनि क़बरूं आहिनि असां ॾिसी क़बरूं आहिनि माना हिते का झड़प अहिड़ी थी आहे जंग थी आहे। अच्छा जेकॾहिं दीवार चीन माना उहा ॿुधाइनि था त पर हेतिरी पुराणी आहे त हीअ ऐं उहो त हिकु जहिड़ा। अच्छा त पोइ हीउ दोस्त चई वियो त जेको आहे माना घणो पुराणो नथो थी सघे कपिल मसीह जो हा हीउ साईं पुराणो थी सघे थो हा दीवार चीन बि तव्हां ॾिसनि ॾिठी हूंदी टेलीविज़न ते उहा 2200 किलोमीटर अलाए 2000 किलोमीटर जेको आहे फैलियल आहे हीउ 40 किलोमीटर में ॿुधाइनि था पर थी सघे तव्हां आया पे वाट सां तव्हां ॾिठो त हिकिड़ी दीवार जेकी आहे माना मिसमार थी पई आहे वट सां तव्हां ॾिठी हूंदी मूं ॾिठी त अहिड़े हिसाब सां ही अञा बि थी सघे वसी हुजे त ही त पुराणो थो लॻे न तमामु घणो पुराणो आहे ऐं भरणी या बंदूक जेकी हीअं भरे ॾसींदा आहिनि तव्हां ॾिठी हूंदी फिल्म मंगल पांडे उन में भरे ॾसींदा आहिनि अंग्रेज़नि वारे दौर जी इहा त अॼुकल्ह जी ॻाल्हि आहे फायर करण या मीरनि जे दौर में हुई हा छो जो हींअर त असांजे तारीख़ सां एॾी त नाजाज़ियूं आहिनि जेको तव्हां उमरकोट वेंदो के चवनि था अमरकोट के चवनि था उमरकोट ऐं ॿियो हे जेको आहे कोट ॾिजी वारो किलो हितां जेके तोहफ़ूं खणी वञी पंजाब पे रखियूं सिंध जो जेके बि आहिनि तव्हांखे कुझु बि कोन मिलंदो हा ठीकु आहे मां एॾी असांजे सिंध सां तारीख़ सां एॾी वैसा घाटी आहे एॾो ज़ुल्म आहे असुल हक़ीक़त ईअं आहे त माना ही जेके रस्ता हुया न तव्हां काछ वेंदव न सिबी खां वञी ही कोहस्तान में पाण बीठा आहियूं तव्हां हीअं वेंदव त ही जेको कार वहिंवार ही इंडस हाईवे या ही मोटर वे इहो सिस्टम ही हुयो हींअर बि तव्हांखे गस मिलंदो जेको अली साहिबा रखियल आहिनि खैरपुर नाथन शाह डिस्ट्रिक्ट दादू जे काछे में जेके उते साहिबनि जा मुक़बरा आहिनि जेके उते मज़ारूं आहिनि उन्हनि जो ईरान खां जेको रस्तो हुयो उहो सिंध जी तरफ़ माना हिन जबलनि जी पटी सां ऐं उते जेके तव्हां जेके तराशियल आहिनि जेके जबल तराशियल आहिनि माण्हुनि जी रहाइश जे लाइ जंहिंखे असां हींअर मुसाफ़िर खाना चऊं रोड ते असां ठाहींदा आहियूं गवर्नमेंट असांजी ठाहींदी आहे मुसाफ़िर खानो
तव्हां उन काछे जे जेॾी महिल जबलनि में हली पहुचंदव हींअर उते तव्हांखे पालेर हज़ारे लखनि जे तादाद में मिलंदो उन्हनि मुसाफ़िर खाननि में, जिते कंहिं दौर जा जेके माहिगीर जेके वाटड़ू उठनि ते जंहिंखे माना काछे जो ॿेड़ो बि सॼो वञे उन्हनि ॿेड़नि ते जेॾी महिल माना सफ़र कंदा हुआ उहे उते रहाइश पज़ीर थींदा हुआ। मूं जो जेको मुंहिंजो ज़हन आहे, मूं काछे ते घणो वर्क बि कयो आहे, त उहो काछे जो जेको इलाइक़ो आहे न, माना इहो हिकिड़ो इहो ट्रैक हुयो जेको ईरान, अफगानिस्तान, सऊदी, दुबई जो ही जेको रस्तो सिंध सां जेको ईअं खणी चइजे सुकी जो रस्तो, त इहो ई वणज वापार जो रस्तो हुयो। इतां ई माण्हू ईंदा हुआ। जेको मंचर घाट थिए कोन केजी मज़ारा मथे जेको आहे गाजी शाह उहो बि गाजी शाह उहो बि ईअं आहे न साईं। इहो मियां नसीर मोहम्मद कलोड़े जे दौर जो आहे। गाजी शाह, अब्दुल्ला शाह गोदड़ियो ऐं शाह पंजो सुल्तान, इहे जेके सिबह सालार हुया मियां नसीर मोहम्मद कलोड़े जा। हिननि खां इहे पोइ जी ॻाल्हि आहे। हिननि किलनि खां हिन दौर खां ही माना इस्लाम खां अॻु जे माना ही जेके ॻाल्हियूं आहिनि, ही जेके किला आहिनि 4-5 किला आहिनि न, हे इस्लाम जे असांजे हिन सिंध धरती में अचण खां ही अॻु जा आहिनि। ही माना पोइ इस्लाम राय मोहम्मद बिन कासिम खां मोहम्मद बिन कासिम पोइ आयो न सही। राजा ॾाहिर खे उन शहीद कयो न, इहो आख़िरी माना राजा जो राजा हुयो जेको राजा ॾाहिर माना जेको फोत थियो। इन खां जेके अॻु में असांजा जेके राजा थी रहिया आहिनि सिंध जा, पोइ त ही चांडिया थिया, मुस्लमान थिया, ॿियूं क़ौमूं ज़ातियूं असां ठाहे हिते माना पाण माना इन भउ खां त हाणे माना विढ़ंदा या असांजो ज़यान कंदा, त पोइ कुझु मज़हब जे मुहबत में, कुझु वरी माना दाबे दड़के में, पोइ इहो सॼो सिस्टम हिननि ठाहे वरी बि पंहिंजनि मिल्कियतुनि ते पंहिंजे वतन ते वरी वेही रहिया। उन टाइम जे राजा जेको हिन दौर जो माना उन टाइम जो जेको बादशाह हुयो, जेको हींअर असां वज़ीर आज़म था चऊं, उन पंहिंजे ॾाॾे जे नाले सां गेट हयो ऐं 3 गेट ॿिया बि लॻल आहिनि, जेके वरी पोइ जे हुकुमराननि असांजे हितां जे माण्हुनि उन्हनि गेटनि जा नाला चेंज कया आहिनि, पर हिकिड़ो गेट अञा बि माना आहे उन्हनि जे नाले सां मनसूब आहे। राजाउनि जी रहाइशगाह ही तव्हां सिंध जो नक्शो ॾिसंदव न, उन नक्शे ते हींअर बि तव्हांखे हिन महिल बि उहो नक्शो आहे, तव्हां मैप ते बि चेक करे था सघो त सिंध जंहिं ते असीं हींअर रहूं था, चऊं था जेकाबाद सिंध जो आख़िरी ज़िलो आहे, पर ईअं कोन्हे। जेको तव्हां ओरिजिनल सिंध जो नक्शे ते तव्हां वेंदव त उहो तव्हांखे बलोचिस्तान जे बरपट सिपी जा जेके जबल आहिनि, ईअं वञी तव्हांखे ईरान जे बॉर्डर सां बीहारींदा, माना एसी ताईं सिंध ऐं हिंद जो तालुक रहियो आहे। पुराणे दौर में ईरान जो सूबो जेको सीस्तान आहे न, सीस्तान जितां ई आहे, वो बलोचिस्तान जो हिसो आहे, उहो सिंध में शामिल। ईरान जो सीस्तान जो सूबो सिंध में शामिल क़दीम से ग्वादर पे त अमान जो हिसो। हाँ वो हाणे पाकिस्तान में वो फैरोल खान नून जेको आहे न, हुनजी ज़ाल ख़रीद कयो पैसा में, वरी पाकिस्तान में शामिल जो इलाइक़ो हेतिरो क़दीम आहे, उहे तारीख़ी शयूं खॼियूं आहिनि, जीअं हितां साईं वारा तोहफ़ूं था चवनि, तोपूं खॼियूं आहिनि, या बंदूकूं जेके आहिनि इहे मोह भरणियूं या ॿियूं उहे खॼियूं आहिनि, पथर खॼी विया आहिनि, पथरनि जा गोला हूंदा जेका मथां इन बुर्ज ते बीह ऐं उहो जेको आहे मथां किराइजे त हेठि माण्हू मरी पवनि, माना अहिड़ो गोला बोला सभु खॼी विया आहिनि। हाणे तारीख़ सॼी ॼणो जेका आहे सा हींअर मिसमार थी वई आहे। इन लाइ वॾी जदोजहद जी ज़रूरत आहे। वॾा के ॾाहा हुजनि, जीअं डॉक्टर असांजो आहे करीम राजपर साहिबु, उन बि का डॉक्यूमेंट्री ठाही आहे सिंध ते, ऐं ॿियनि बि जेको आहे सो उन्हनि ठाहियो आहे, ज़ातियुनि कबीलनि ते लिखनि पिया, तहक़ीक़ जी ज़रूरत आहे। जिते को सेमिनार थिए, हाणे बि माना सेमिनार थिए थो, पर शायदि हाणे अकुल में त कोन रहिया आहिनि। हाणे मोने दड़े ते बि सेमिनार थियो, पर को बि खड़ितल कोन निकितो।